वटशा मां खे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में इंसानियत सोज़ वाक़ियो पेश अचण वारो मामलो। केले जे बाग मां नौजवान नारी जो लाश हथ अचण वारो मामलो। नारी पंहिंजे चाहींदड़ हथां क़त्ल थी जेल मां आज़ाद थी आयल आशिक मुलाक़ात बहाने घुराए नारी खे क़त्ल करण जो इंकशाफ थियो। पुलिस इंकशाफ कयो आहे त नारी अज़ला जो पाड़े जे हिक नौजवान सां इश्क हलंदड़ हो, जॾहिं त उहो नौजवान क़त्ल केस में जेल हलियो वियो हो, जेको आज़ाद थी आयो त हिन नारी खे मुलाक़ात लाइ ज़ोर भरियो, जंहिं ते हिन इनकार कयो हो। जंहिं बाद कंहिं बहाने आख़िरी मुलाक़ात करण बहाने नारी खे घुराए फाह ॾेई क़त्ल करे लाश केले जे बाग में उछलाए छॾियो हो। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ केतिरनि ई हंधनि ते छापा हंया आहिनि, जंहिं दौरान 2 औरतुनि समेत पुलिस 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अञा ताईं इल्ज़ाम हेठि आयल नौजवान जी गिरफ़्तारी अमल में न आई आहे, न ई को केस दाख़िल कयो वियो आहे। DSP ऐं SHO मटियारी मूजिबि त असां मामले जी जांच शुरू करे छॾी आहे, जंहिं में इब्तिदाई तौर ते असांखे छोकिरी जो मोबाइल फोन बि हथ अची वियो आहे, जॾहिं त नारी जो पीउ जेको अगवा थियण वारी ॻाल्हि बि करे रहियो इहा कूड़ी आहे। नारी जो कंहिं सां तालुक़ हो या हिन सां मिलण लाइ वई हुई, जंहिं बाद क़त्ल थी जवाबदार जो नालो फ़िलहाल राज़ में रखियो वियो आहे। पुलिस कुझु गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, जल्द असल जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।